पाकिस्तान सुपर लीग जे ॿिएं एलिमेंटर में लाहौर कलंदर्स पेशावर ज़ल्मी खे 4 विकेटुनि तां शिकस्त ॾेई PSL 8 जे फाइनल लाइ क्वालीफाई करे वरितो। अस्सलाम वालेकुम, दिस इज फरजाना बाहर। सूमरा वॉलपेपर दुकान कासमाबाद में खुली वियो आहे। ओहो ज़बरदस्त। अॼुकल्ह त हर माण्हू ई चाहे थो त असां पंहिंजे घर जूं दीवारियूं तमामु ख़ूबसूरत बणायूं। इन्ही करे ई कासमाबाद में सूमरा वॉलपेपर दुकान खुली वियो आहे। त तव्हांखे अगरि राब्तो करणो आहे त रांझन अली सां राब्तो करे तव्हां पंहिंजे घर खे ख़ूबसूरत बणाए सघो था। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।